Biology class now, chapter 4, lesson 17, part 2. Summary इख्तिसार आऊं ऐं बायोलॉजी जो उस्ताद नजुला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे समरी इख्तिसार अॼोके वीडियो लेक्चर में चैप्टर 4 समरी पार्ट 2 पढ़ंदासीं। Cell membrane is the outermost living differentially permeable boundary of all cells. समूरनि जीव गर्डनि जी ॿाहिरीं ज़िंदा हद जीव गर्डे जी चूंड छाणी नुमा झली आहे, सेल मेम्ब्रेन थींदी आहे। समूरनि जीव गर्डनि जी जेका ॿाहिरीं ज़िंदा हद आहे उहा सेल मेम्ब्रेन आहे, जंहिंखे असां प्लाज़्मा मेम्ब्रेन सॾींदा आहियूं। इहा ॿूटनि में बि ज़िंदा आख़िरी हद आहे, त इहा वरी जानवरनि जे जीव गर्डनि में बि आख़िरी ज़िंदा हद इहा साॻी सेल मेम्ब्रेन आहे। इहा डिफरेंशियली परमिएबल हूंदी आहे। इन जो मतिलबु आहे त इहा चूंड छाणी आहे, यानी कुझु शयुनि खे त इहा पाण मां गुज़रणु छॾींदी आहे, पर खोड़ सारियुनि शयुनि खे इहा पंहिंजे पाण मां जा गुज़रणु कोन छॾींदी आहे। हीअ जेका असांजी प्लाज़्मा मेम्ब्रेन आहे उन जा कंपोनेंट्स आहिनि, इन मंझि लिपिड 40% मौजूदु हूंदा आहिनि ऐं प्रोटीन इन में 55% मौजूदु हूंदा आहिनि, जॾहिं त हिन में कार्बोहाइड्रेट जो मक़दारु 5% हूंदो आहे। जीव गर्डो आहे उनजे ॿाहिरां जेका इहा झली आहे, जेको परदो आहे जंहिंमें अंदरि इहो महफ़ूज़ थियल बंद आहे, जेका इन जीव गर्डे खे शेप ॾिए थी, उन खे असां चऊं था सेल मेम्ब्रेन या प्लाज़्मा मेम्ब्रेन। इन में जेकॾहिं तव्हां लिपिड ॾिसो त हीअ जेको बाय लेयर आहे, जंहिंमें तव्हांखे कुझु गोल मथा उन्हनि जा टेल्स नज़र अचंदा, वरी हेठां उन्हनि जा मथा आहिनि, इहो आहे लिपिड बाय लेयर। असांजी जेका सेल मेम्ब्रेन आहे उहा लिपिड बाय लेयर हूंदी आहे, यानी ॿिटे तह जी ठहियल हूंदी आहे। उहो ॿिटो तह लिपिड्स जो ठहियल हूंदो आहे। प्रोटीन्स जेकॾहिं तव्हां ॾिसो त उहे प्रोटीन तव्हांखे न लिपिड में नज़र ईंदियूं, के जेके आहिनि सो उहे इन पूरे मेम्ब्रेन खे क्रॉस कनि थियूं, जीव गर्ड जे अंदरां उहे दाख़िल थियनि थियूं, उहे ॿाहिरि ताईं मुंहुं कढनि थियूं। ऐं वरी कुझु प्रोटीन अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन खे चइबो आहे पेरीफ्रल प्रोटीन, जेके पासनि ते मौजूदु थींदियूं आहिनि। ऐं इन खां बाद में ॿियूं वरी इन में कार्बोहाइड्रेट हूंदो आहे। कार्बोहाइड्रेट ॿिनि सूरतुनि में मौजूदु हूंदो आहे, या त उहो कंहिं लिपिड सां गॾियल हूंदो, या वरी उहो कंहिं प्रोटीन सां गॾियल हूंदो आहे। S.J. Singer and G.L. Nicholson proposed fluid mosaic model to explain the structure of cell membrane. जीव गर्डे जी झलीअ जो उनजी कंपोज़िशन ऐं उनजो फंक्शन सम्झाइण जे लाइ ॿिनि साइंसदाननि 1972 में हिकिड़ो मॉडल पेश कयो, उनखे चऊं था असां फ्लूइड मोज़ेक मॉडल। इहो फ्लूइड मोज़ेक मॉडल S.J. सिंगर ऐं G.L. निकोलसन ॿिनि साइंसदाननि पेश कयो। इन मॉडल जे अंदरि असांखे ॾेखारियल आहे त फास्फोलिपिड जा जेके मालिक्यूल आहिनि उहे फ्री आहिनि, उहे जेके आहिनि सो पंहिंजी जॻहूं हिक ॿिए सां चेंज बि करे सघंदा आहिनि। तंहिंजे करे असां चवंदा आहियूं त इहा जेका प्लाज़्मा मेम्ब्रेन आहे उहा लिक्विड आहे, सॉलिड स्ट्रक्चर कोन्हे का। तंहिंजे करे हिन जो नालो बि फ्लूइड मोज़ेक मॉडल पियो। Movement across cell membrane takes place through osmosis, diffusion, active transport and facilitated diffusion. जीव गर्डे में शयुनि जी अंदरि जेका अचवञ थिए थी, कुझु शयूं जीव गर्ड जे अंदरि दाख़िल थींदियूं आहिनि, मिसाल जे तौर ते ऑक्सीजन वई या पाणी वियो, ऐं वरी कुझु शयूं जीव गर्ड में वरी ॿाहिरि ख़ारिज थींदियूं आहिनि, मिसाल जे तौर ते कार्बन डाइऑक्साइड ॿाहिरि ख़ारिज थींदी आहे, या पाणीअ जो मक़दार जेकॾहिं घणो थी वियो त उहो बि ॿाहिरि ख़ारिज थींदो आहे। हाणे खोड़ सारियूं शयूं जीव गर्ड जे अंदरि दाख़िल थींदियूं आहिनि ऐं खोड़ सारियूं शयूं वरी जीव गर्ड खां ॿाहिरि पिणु ख़ारिज थियनि थियूं पियूं, जेकी वरी रत जे ज़रिए फिफड़नि ॾांहुं ईंदियूं आहिनि, के वरी असांजे एक्सक्रीटरी सिस्टम में किडनीज़ ॾे हली वियूं, पेशाब जी सूरत में असां उहे ख़ारिज कंदा आहियूं। सो इहे समूरियूं शयूं जेके जीव गर्डनि जे अंदरि अचनि थियूं ऐं जीव गर्डनि खां ॿाहिरि ख़ारिज थियनि थियूं, इन अचवञ जा, इन मूवमेंट जा मुख़्तलिफ़ तरीक़ा थियनि था। हिकिड़ो तरीक़ो आहे ऑस्मोसिस, ॿियो आहे डिफ्यूजन, टियों आहे एक्टिव ट्रांसपोर्ट ऐं चोथों आहे फैसिलिटेटेड डिफ्यूजन। इन्हनि तरीक़नि मंझां हिकिड़ा तरीक़ा आहिनि एक्टिव ट्रांसपोर्ट जा, जेकी तवानाई जे ख़र्च ते थींदा आहिनि, ऐं ॿिया आहिनि वरी पैसिव ट्रांसपोर्ट जा, जेकी तवानाई जे ख़र्च खां सवाइ थींदा आहिनि। मिसाल जे तौर ते ऑस्मोसिस, जंहिंमें पाणीअ जी चुरपुर असां सम्झी हुईसीं, या वरी डिफ्यूजन, निफूज़ ॾियण जो अमल, यानी शयूं पंहिंजे घाटाईअ खां छिडरनि हिसनि पंहिंजो पाण हरकत कंदियूं आहिनि, उन्हनि खे तवानाई जी ज़रूरत कोन हूंदी आहे। टियों आहे फैसिलिटेटेड डिफ्यूजन, सहकारी डिफ्यूजन,
प्रोटीन वग़ैरह जेके आहिनि उहे कुझु मालिक्यूलनि खे खणी करे जीव घड़ में अंदरि टपाईंदियूं आहिनि ऐं कुझु मालिक्यूलनि खे जीव घड़नि मां अंदरां खणी करे ॿाहिरि ख़ारिज कंदियूं आहिनि या फैसिलिटेटेड डिफ्यूजन या ऑस्मोसिस पैसिव ट्रांसपोर्ट जा मिसाल आहिनि। एक्टिव ट्रांसपोर्ट या पैसिव ट्रांसपोर्ट जो मिसाल ईअं आहे त पैसिव ट्रांसपोर्ट जो मतिलबु आहे त तव्हां कंहिं मथां ईअं तव्हां हेठि लही अचो, जीअं का हिल हुजे, का नंढी जेका पहाड़ी आहे उन तां तव्हां हेठि लहो त तव्हांजी तवानाई घटि ख़र्च थींदी। पैसिव ट्रांसपोर्ट ईअं थींदी आहे त हुन में तवानाई जेका ख़र्च कोन थींदी आहे। ऐं एक्टिव ट्रांसपोर्ट ईअं जीअं तव्हां कंहिं पहाड़ीअ ते मथे चढ़ो, हाणे लाज़मी तौर ते तव्हांखे मथे चढ़ण जे लाइ घणी तवानाई ख़र्च करणी पवंदी आहे। सो एक्टिव ट्रांसपोर्ट में तवानाई ख़र्च थींदी आहे, पैसिव ट्रांसपोर्ट में तवानाई ख़र्च न थींदी आहे। The structure present in cell called cell organelle like mitochondria, Golgi bodies, endoplasmic reticulum, ribosomes, lysosomes, vacuoles, centrioles, plastids and nucleus. जीवघड़ जे अंदरि जेके मौजूदु बनावतूं थियनि थियूं उन्हनि खे चइबो आहे सेल ऑर्गेनेल। सेल ऑर्गेनेल यानी जीवघड़ जा उज़वा, मिसाल जे तौर ते माइटोकॉन्ड्रिया, गोल्जी बॉडीज़ या तव्हांजो एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम थी वियो, राइबोसोम्स थी विया जेके एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम जे मथां चोटियल हूंदा आहिनि त थी वेंदो आहे रफ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम, लाइजोसोम्स थी विया, वैक्यूल खाल थी विया, सेंट्रियोल थी विया जेके सेल डिवीजन जे वक़्तु क्रोमोसोम्स खे ॿिनि पोलनि ॾांहुं छिके बीहारींदा आहिनि, प्लास्टिड्स थी विया ॿूटे जे अंदरि जीअं क्लोरोफिल आहे, ऐं न्यूक्लियस मर्कज़ जेके जीवघड़ जो असां दिमाग़ पिणु सॾींदा आहियूं, जंहिंजे अंदरि जीनियाती मादो DNA जेको आहे उहो बंदि थियल हूंदो आहे। Cells are of variable size, like bacterial cells are smallest size and egg cells are largest size. हाणे जेके जीव घड़ आहिनि उहे जीअं पंहिंजे शेप में हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ थियनि था। तंती जीव घड़ जो तव्हां ख़्यालु कयो त तव्हांखे डेंड्राइट्स ज़हन में ईंदियूं हूंदियूं। जेकॾहिं रेड ब्लड सेल जो ख़्यालु कयो त हुनजो शेप तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त डिस्क नुमा थींदो आहे, विच ते वरी अंदरि चिपटियल हूंदो आहे। सो उन्हनि जा शेप मुख़्तलिफ़ थियनि था। ईअं ई वरी जीव घड़नि जी साइज़ बि मुख़्तलिफ़ थींदी आहे। नंढे में नंढो जीव घड़ो आहे हिकिड़ो बैक्टीरिया जंहिंखे असां चवंदा आहियूं माइकोप्लाज़्मा, तक़रीबन 0.1 माइक्रोमीटर जेतिरो मस हूंदो आहे। ऐं वरी वॾा जीव घड़ा जीअं एग सेल थिए थो, मिसाल जे तौर ते अंडो जेको आहे उहो तव्हांजो अनफर्टिलाइज़ हुजे त उन जे अंदरि एग सेल थींदो आहे। अनफर्टिलाइज़ एग्स जेके आहिनि उहे बि असां ॾिठा आहिनि जेकी बचे में तब्दील कोन थींदा आहिनि, छो त उहे जेके आहिनि सो अनफर्टिलाइज़ हूंदा आहिनि, उन्हनि सां स्पर्म कोन मिलियल हूंदो आहे। पखी जेको अंडो ॾींदो आहे कॾहिं कॾहिं उहो अनफर्टिलाइज़ हूंदो आहे त उन में अंदरि एग सेल हूंदो आहे, पर अंडे खे असां उहो सेल कंसीडर करे सघूं था छो त उन में हिकिड़ो सेल हिकिड़ो आहे। बाक़ी उन में खोराक मौजूदु हूंदी आहे जेका अंदरि जेको बचो ठहण वारो हूंदो आहे उनखे उहा मिलंदी आहे। फर्टिलाइज़ एग जेको हूंदो आहे उहो पोइ आहिस्ते आहिस्ते मल्टी सेल्यूलर थींदो आहे। सो वॾो जीव घड़ो हिकिड़ो एग सेल आहे। ऐं वरी न्यूरॉन जेको आहे इंसान जो उहो बि ड्रिघे जीव घड़ जो मिसाल आहे। नंढे में नंढा जेके जीव घड़ आहिनि उहे बैक्टीरियल सेल्स आहिनि। इहे ॿ इंताऊं आहिनि, बाक़ी जीव घड़ा उन्हनि जे विच ते अचनि था जीअं एनिमल सेल या प्लांट सेल या ह्यूमन एग, फ्रॉग एग वग़ैरह वग़ैरह। Waste production and demand of nutrients are directly proportional to cell volume. जीव घड़े जो जेतिरो मिक़दार वधीक हूंदो ओतिरो उन जे अंदरि बेकार मादा बि वधीक पैदा थींदा ऐं उन जीव घड़े खे खोराकी चीज़नि जी ज़रूरत बि ओतिरी वधीक हूंदी आहे। तंहिंजे करे हाणे जेकॾहिं जीव घड़ा नंढड़ा आहिनि त यानी उन्हनि जे अंदरि बेकार मादा बि ओतिरा घटि पैदा थींदा ऐं उन्हनि खे वरी खोराकी चीज़नि जी बि ओतिरी घटि ज़रूरत पवंदी आहे। Tissues are the group of similar cells may be on the basis of structure. ओजा हिक जहिड़नि जीव घड़नि या साॻियो कमु कंदड़ मुख़्तलिफ़ जीव घड़नि ते मुश्तमिल हूंदा आहिनि। इंसानी ओजनि जा असां मिसाल पढ़िया हुयासीं त 4 इंसानी ओजा थियनि था। एपिथेलियल टिश्यू जन्म जा इंसानी खल वग़ैरह ठहियल हूंदी आहे, नर्वस टिश्यू जेको असांजो तंती सिरिश्तो ठाहींदा आहिनि, मसल टिश्यू गोश्त वारा ओजा, कनेक्टिव टिश्यू मिलाईंदड़ ओजा जीअं हॾा, रत, कार्टिलेज वग़ैरह वग़ैरह। ऐं ईअं असां वरी ॿूटनि जे अंदरि पिणु ओजा पढ़िया हुयासीं। हिकिड़ा उन्हनि जे अंदरि ओजा हूंदा आहिनि सिंपल टिश्यूज़, ॿिया वरी थींदा आहिनि कॉम्प्लेक्स टिश्यूज़। सिंपल टिश्यूज़ में असां पढ़िया हुयासीं एपिडर्मल टिश्यूज़, ग्राउंड टिश्यूज़, ऐं वरी असां जेकी कॉम्प्लेक्स टिश्यूज़ पढ़िया हुयासीं उन्हनि मंझि असां पढ़ियासीं हिकिड़ा हुया ज़ाइलम टिश्यूज़ ऐं ॿिया वरी फ्लोएम टिश्यूज़।
In plants, there are two major types of tissues, for example, meristematic and permanent tissues. बूटनि जे अंदरि ओजनि जा ॿ वॾा क़िस्म आहिनि. हिकिड़ा आहिनि मेरिस्मेटिक टिश्यूज़, यानी उहे ओजा जेके ॿूटनि जे अंदरि वाध वीज जो कमु कंदा आहिनि. ॿूटा जेको वधनि था, ड्रिगा था थियनि, उन्हनि जूं टारियूं निकिरनि थियूं, उन्हनि जो जेको आहे सो थुड़ वॾो वेकिरो थिए थो, इहा वाध वीज समूरी मेरिस्मेटिक टिश्यूज़ जे सबबु थींदी आहे. ऐं ॿिया थींदा आहिनि वरी परमानेंट टिश्यूज़. परमानेंट टिश्यूज़ ॿूटनि जे अंदरि उहे टिश्यूज़ हूंदा आहिनि जेकी ख़ासि कमु कंदा आहिनि. मिसाल जे तौर ते फोटोसिंथेसिस केरु करे. हाणे हिकिड़ा त थी विया वाध वीज वारा. फोटोसिंथेसिस वारो अमल केरु करे, परमानेंट टिश्यूज़ कंदा. पाणीअ जी ट्रांसपोर्ट जो, खाधे जी ट्रांसपोर्ट जो कमु केरु करे, उहे बि परमानेंट टिश्यूज़ कंदा. मिसाल जे तौर ते मेरिस्मेटिक टिश्यूज़ उहे आहिनि जेके जीवड़ जे अंदरि बार बार डिवाइड थींदा आहिनि, मुस्तक़िल डिवाइड थींदा आहिनि, वधंदा आहिनि पिया, तादाद में बि वधंदा आहिनि, साइज़ में बि वधंदा आहिनि. इहे ग्रोथ टिश्यूज़ थी विया. परमानेंट टिश्यूज़ उहे आहिनि जिन खे असां चवंदा आहियूं मुस्तक़िल ओजा. अहिड़नि जीव घरनि जा इहे ठहियल हूंदा आहिनि जेकी सेल डिवीजन न आहिनि कंदा. हाणे उहे परमानेंट थी विया, उहो को न को स्पेसिफिक कमु कंदा आहिनि. उन्हनि जा वरी ॿ क़िस्म हुया. हिकिड़ा हुया सिंपल परमानेंट टिश्यूज़, ॿिया हुया कॉम्प्लेक्स परमानेंट टिश्यूज़. सिंपल परमानेंट टिश्यूज़ में असां पढ़िया हुयासीं एपिड्रम्स, पेरेनकाइमा, उन में पढ़ियासीं असां वरी कोलेनकाइमा, क्लोरेनकाइमा ऐं स्क्लेरेनकाइमा. कॉम्प्लेक्स टिश्यूज़ में असां ज़ाइलम ऐं फिलोएम पढ़िया हुयासीं. आख़िरी नुक़्ते सां गॾु असांजो जेको लेक्चर समरी चैप्टर 4 जो पार्ट 2 पुॼाणी ते पहुचे थो. वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.